नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चेलहार में ख़बर ॾींदा हलूं त चेलहार जे वेझो ॻोठ ڀوريلو जो पौरियत नौजवान गुलजार अहमद जा 3 पुट 19 साला वकार अहमद, 13 साला हफ़ीज़ अहमद ऐं 11 साला शाहिद अहमद टेई पुरसरार बीमारी में मुब्तला थी उम्र वधण सां गॾु हॾा मुड़ी विया आहिनि, बिस्तरे भेड़ा थी विया आहिनि। माज़ूर छोकरनि जे पीउ जो चवणु आहे त मुंहिंजा 3 पुट बिस्तरे भेड़ा थी विया आहिनि। मूं वसार इलाज बि करायो पर सही न थी सघियो। मथां आउं पाण मिर्गी जो मरीज़ थी वियसि। पोइ मूं दिलि न लाथी, मज़दूरी करे इलाज कराईंदो रहियसि। मुंहिंजी दिलि जा वाल बंदि थियण सबबु मज़दूरी बि बंदि थी वई आहे ऐं कमज़ोर बि थी वियसि। मुंहिंजो पंहिंजो इलाज कराइण सबबु कर्ज़ी बि थी वियसि, पर हाणे मज़दूरी बि नथो करे सघां। ड्राइवरी कयां थो जंहिं मां 6000 महीने जा मिलनि था, जंहिं मां मुश्किल सां घर जो गाॾो हले थो। ॿारनि जो इलाज नथो कराए सघां। वसारनि खे अपील आहे त नोटिस वठी मुंहिंजे पुटनि मुंहिंजो इलाज करायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।